टंडोडिया मां ख़बर ॾींदा हलो त टालपुर कॉलोनी में सेंट एलिज़ाबेथ अस्पताल पारां हिक ॾींहं जी मुफ़्त तबई कैंप लगाई वई। पुरअमन सिंध पाकिस्तान टंडोडियाम कैंप लगाइण में भरपूर ताउन कयो। कैंप में 500 खां वधीक मरीज़न जो मुआइनो कयो वियो ऐं मुफ़्त में दवाऊं ॾिनियूं वयूं। उन मौके ते सेंट एलिज़ाबेथ टीम जे इंचार्ज फरियाद इनायत ऐं मज़हर अली सोलंकी डॉक्टर उसामा मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ही कैंप ख़िदमत ख़ल्क जे तहत लगाई वई आहे त जीअं हिते जे मुस्तहक गरीब माण्हुनि जो मुफ़्त में इलाज कयो वञे। गैस्ट्रो टाइफाइड नज़ला बुखार ऐं चमड़ी जी बीमारियुनि जे मरीज़नि जो मुआइनो कयो वियो ऐं मुफ़्त में दवाऊं फराहम कयूं वयूं। उन मौके ते पुरअमन सिंध पाकिस्तान जे चेयरमैन मोहम्मद सलीम मेमण, वाइस चेयरमैन अल्ताफ हुसैन, सदर शौकत अली, इमाम बख्श ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। कैंप में डॉक्टर उसामा ऐं संदसि टीम ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।